Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सॼे मुल्क में 19 जुलाई ते वापारियुनि जी हड़ताल जो ऐलान। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। सॼे मुल्क जूं चैम्बर्स ऐं एसोसिएशन्स ॻाल्हियुनि लाइ 15 जुलाई ते तलब। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त वापारियुनि जो मौक़िफ़ ॿुधंदासीं ऐं पंहिंजो मौक़िफ़ बि सम्झाईंदासीं। FBI जे अख़्तियारनि जो इनकम टैक्स सां को तालुक़ नाहे। FBI जे वाधू अख़्तियारनि ते चैम्बर्स जे सदरनि सां सुभाणे अहम मुलाक़ात थींदी। FBI जा वाधू अख़्तियार 5 करोड़ रुपयनि खां वधीक सेल्स टैक्स घपलो हणंदड़नि ते लागू हूंदा। FBI जे वाधू अख़्तियारनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कयो पियो वञे। FBI जे वाधू अख़्तियारनि खे स्टैंडिंग कमेटीअ जी मुशावरत सां असेंबलीअ में मंज़ूर करायो वियो ऐं वाधू अख़्तियार सेल्स टैक्स फ्रॉड खे रोकण लाइ लागू कया विया आहिनि। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जे 19 जुलाई ते मुल्कगीर हड़ताल जे ट्रांसपोर्टर्स जी बि हिमायत करे छॾी। कराची गुड्स कैरियर जे सदर मलिक शेर ख़ान चयो आहे त 19 जुलाई ते का बि गाॾी रोड ते न हलंदी। ट्रांसपोर्टर्स वापारी बिरादरीअ सां गॾु आहे। जेकॾहिं वापारी हड़ताल खे वधाइणु चाहिनि था त असां हड़ताल खे वधाईंदासीं। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जे सदर जावेद बुलवानी चयो आहे त हुकूमत जेकॾहिं जाइज़ मुतालबा मञिया त हड़ताल जो ऐलान वापसि वरितो वेंदो। आलमी मार्केट में कचे तेल जे अघनि में वाध। ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 6 रुपया फ़ी लीटर ताईं वाध जो इम्कान। मिटीअ जो तेल ऐं लाइट डीज़ल 3 रुपया 74 पैसा फ़ी लीटर सस्ती करण जी तजवीज़। ज़रीअनि मूजिबि पेट्रोल जे अघ में 6 रुपया 60 पैसा फ़ी लीटर ताईं वाध जो इम्कान। डीज़ल जे अघ में 5 रुपया 27 पैसा फ़ी लीटर वाध जो इम्कान आहे। ओघरा जी समरीअ ते वज़ीर आज़म अॼु तेल जे अघनि में फेरफार जी हतमी मंज़ूरी ॾींदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो रुझान बरक़रार। 100 इंडेक्स 1,36,000 जे नए रिकॉर्ड हद पार करे छॾी। नए कारोबारी हफ़्ते जी शुरूआति 1,841 पॉइंट्स जे वाध सां थी। 100 इंडेक्स 1,36,140 पॉइंट्स ते पहुची वई। वज़ीर आज़म स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो आहे त स्टॉक एक्सचेंज जो तारीख़ी हद पार करणु कारोबारी बिरादरी जे एतमाद खे ज़ाहिर करे थो। हकारी मुआशी अंगखर हुकूमती पॉलिसियुनि जो रुख़ दुरुस्त हुजण जो सबूत आहिनि। मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ मुआशी तरक़ीअ जे रस्ते ते अची वियो आहे। हुकूमत मुल्की तरक़ी ऐं अवामी भलाई लाइ अणथक महिनत करे रही आहे। FC खे सॼे मुल्क में कमु करण जो अख़्तियार मिली वियो। सदर आसिफ अली ज़रदारी फ्रंटियर कॉन्स्टेबलरी रीऑर्गेनाइज़ेशन ऑर्डिनेंस 2025 जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस मूजिबि FC हाणे फेडरल कॉन्स्टेबलरी सॾाईंदी। लॉ एंड जस्टिस डिवीज़न तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त FC बाबति क़ाइदा ऐं ज़ाब्ता ठाहिया वेंदा। हर डिवीज़न में हिकु विंग कमांडर मुक़ररु कयो वेंदो। IG FC वफ़ाक़ी हुकूमत मुक़ररु कंदी। डिवीज़नल विंग कमांडर जो रैंक डिप्टी इंस्पेक्टर जनरल जी बराबरि हूंदो। वफ़ाक़ी हुकूमत लॉ एंड ऑर्डर ठाहिण लाइ वफ़ाक़ी रिज़र्व फोर्स भर्ती करे सघंदी। FC जी ज़िम्मेवारी वॻोड़नि ते कंट्रोल करणु, मुल्क जे अंदरीं सिक्योरिटी, काउंटर टेररिज़म ऐं तहफ़ुज़ हूंदी। ममलिकती वज़ीर तलाल चौधरी कमांडेंट FC सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त FC हाणे फेडरल कॉन्स्टेबलरी हूंदी। FC ॿियनि लाइ लॉ फोर्स इदारनि जीअं कमु कंदी। अमन क़ाइमु करण लाइ FC जो ख़ासि किरदारु हूंदो। इलेक्शन कमीशन ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलीअ जे मख़सूस सीट्स जी विर्छ बाबति केस जे धुरनि जा दलील मुकमल थियण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जे सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी हलाई। नून लीग, JUI, PP, ANP ऐं PTI पार्लियामेंटेरियन जे वकीलनि दलील ॾिना। JUI जे वकील सेनेटर कामरान मुर्तज़ा चयो त हिकु सीट लाइ सॼे मुल्क जी मख़सूस सीट्स जो नोटिफिकेशन वापसि नथो थी सघे। नून लीग जे वकील आमिर जावेद चयो त जॾहिं असां जूं ऐं JUI जूं सीट्स बराबरि आहिनि त मख़सूस सीट्स कीअं मुख़्तलिफ़ थी वियूं। क़ानून मूजिबि टास थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी जे वकील नयर बुखारी दलील ॾींदे चयो त असांजो केस मुख़्तलिफ़ आहे। पहिरियां नून लीग ऐं JUI जो तकरार तइ थिए, पोइ असांजो मामिलो हल थी वेंदो। धुरनि जा दलील मुकमल थियण बैदि इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त PTI हुकूमत सां न पर एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करणु चाहे थी। उन करे पंहिंजा मामला सिधा करण जी कोशिश में लॻियल आहे। PTI सियासी ॻाल्हियूं न थी करणु चाहे त उन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। अंदाज़ो थिए थो त PTI मुल्क में अदम इस्तेहकाम चाहे थी। इन खां सवाइ ॿी का एजेंडा नज़र नथी अचे। PTI पुरअमन रही त ठीकु आहे, ॿी सूरत में क़ानून पंहिंजो रस्तो वठंदो।
जजिस सीनारिटी केस में सुप्रीम कोर्ट के फैसले खिलाफ वधीक ॿ इंट्रा कोर्ट अपीलूं दाख़िल। कराची बार ऐं शोएब शाहीन तरफ़ां सुप्रीम कोर्ट में अपीलूं दाख़िल करायूं वयूं। 19 जून जो फ़ैसिलो कालअदम करार ॾियण जी इस्तदा। अपीलुनि में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त आइन में जजिस जे मुस्तक़िल बदिलनि जो को तसवुरु नाहे। जजिस जे ख़ाली जायुनि ते मुक़ररियूं जुडिशल कमीशन जे ज़रिए मुमकिन आहिनि। जजिस सीनारिटी तय करणु सदर जो अख़्तियार नाहे। पंजाब के वज़ीर आला मरियम नवाज़ ऐं आर्मी चीफ ख़िलाफ़ गैर अख़लाक़ी ॿोली इस्तेमाल कंदड़ साजिद नवाज़ नाले शहरीअ जे बादियाबी लाइ संदसि पुट सेशन कोर्ट लाहौर में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। एडिशनल सेशन जज ग़ुलाम फरीद नोटिस जारी कंदे 15 जुलाई ते पुलिस खां जवाब तलब करे वरितो। अदालत हुकुम ॾिनो त जेकॾहिं मुख़बी पुलिस जे तहवील में आहे त सुभाणे खेसि अदालत में पेश कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार उमर साजिद जो चवणु आहे त एसएचओ जोहर टाउन मुंहिंजे वालिद साजिद नवाज़ खे 2 ॾींहंनि खां क़ैद में रखियो आहे। पुलिस मुंहिंजे वालिद खां माफ़ीअ जी वीडियोज़ ठाराए सोशल मीडिया ते शेयर कई। कुझु ॾींहं अॻु शहरी साजिद नवाज़ जी वज़ीर आला मरियम नवाज़ ऐं आर्मी चीफ ख़िलाफ़ गैर अख़लाक़ी ॿोली ॻाल्हाइण वारी वीडियो वायरल थी हुई। वीडियो वायरल थियण बैदि पुलिस साजिद नवाज़ खे तहवील में वरितो। साजिद नवाज़ जी माफ़ी घुरण वारी भी वीडियो वायरल थी हुई। अदा है सब पंहिंजनि महिरबानियूं आहिनि मूंखे हिन जॻह ते पुॼायो अथनि। मुंहिंजी धीउ सां छुटी कई अथनि। मुंहिंजी अकेली ॿोड़ी मां दरबदर थी थिए त मुंहिंजे अमड़ खे तलाक जो मुंहिंजे भेण खे तलाक जो धमकियूं पिया ॾियनि। मुंहिंजे अमड़ खे मूंखे जेल में माराइण जी धमकियूं पिया ॾियनि। बाबा मिल्कियत जो चकर आहे सॼो मुंहिंजे पीउ नाले ते इस्तेमालु पिया कनि। मुंहिंजे पीउ नाले ते पाण मञियो आहे मञियो आहे पर कंहिं वजह जे करे मञियो आहे। हर को वजह हर्षा मीडिया में नथो ॿुधाए सघां था। तव्हां इहा ॻाल्हि कयो था ॻाल्हि कयो था त इहा ॻाल्हि तव्हां चई सघो था। बाबा ॻाल्हि सभु चई सघां थो पर थोरो ॿियण दिन त चवां। मूंखे हिन जाइ ते पंहिंजनि पहुचायो आहे। मूंखे मुंहिंजी अमड़ ऐं भेण खे क़त्ल करण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। मुंहिंजी पीरसन माउ दरबदर थी रही आहे। भेण खे तलाक जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। सॼो मिल्कियत जो मामिलो आहे। डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल केस में गिरफ़्तार पुट लतीफ़ जूं अदालत में पेशीअ दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। सहाफ़ी सवाल कयो तव्हां पाण ॾोह मञियो आहे। जवाबदार लतीफ़ जवाबु ॾिनो त ॾोह कंहिं सबब जे करे मञियो आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाइण दौरान पुलिस एहलकार जवाबदार लतीफ़ खे ज़बरदस्ती वठी विया। जवाबदार लतीफ़ चयो त मूंखे पुलिस वारा बीहण ॾियनि त मां सभु कुझु ॿुधायां। पुलिस एहलकार जवाबदार लतीफ़ खे वठी हलिया विया। हैदराबाद जी अदालत डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस खे हलाइण लाइ शेड्यूल जारी करे छॾियो। डॉक्टर आकाश अंसारी जो क़त्ल केस हफ़्ते में 3 भेरा हलायो वेंदो। केस जी ईंदड़ ॿुधणी 1, 2 ऐं 4 अगस्त मुक़ररु। कराची जे इलाइक़े लयारी में इमारत करण जे केस में वधीक हिकु जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जवाबदार ताज मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि केस में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑफिसर्स समेत 14 जवाबदार नामज़द आहिनि। 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में ज़रगाम हैदर, इरफान नकवी, अशफाक हुसैन, मोहम्मद जदीद सिद्दीकी ऐं सैयद फ़हीम मुर्तज़ा शामिल आहिनि। आसिम अली ख़ान, सैयद ज़ुल्फ़कार, फ़हीम अहमद, इमारत जो मालिक रहीम बख्श ख़ासकैली ऐं ताज मोहम्मद बि गिरफ़्तार जवाबदारनि में शामिल आहिनि। पुलिस गिरफ़्तार कयल 10 जवाबदारनि खे जुडिशल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत आॾो पेश करे छॾियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे जुडिशल रिमांड ते जेल माणे छॾियो। हलंदड़ महीने 4 जुलाई ते लयारी में इमारत करण जे नतीजे में 27 ॼणा दॿिजी फ़ौत थी विया हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति। जेकबाबाद ऐं शिकारपुर में बरसाति शुरू थींदे बिजली बंदि। भानसैदाबाद, सेवण ऐं जोई में तेज़ हवा सां बरसाति। शहर जे हेठिएं वारनि इलाइक़नि में पाणी बहिजी वियो। मुबारकपुर, भाऊ खोसो, मियां साहिब में बि वसकारो। मधे जी शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में आंधारी सबबि दुकाननि जा छपरा उॾामी विया। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु राजधानी कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे। गुडू बिराज वटि विचोले दर्जे ऐं सखर बिराज वटि नंढी बोड़ बरक़रार। कोटड़ी बिराज वटि बि वहकरनि में वाधि। गुडू बिराज वटि मथां वहकरो 3,55,5083 ऐं हेठां वहकरो 3,15,558 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बिराज वटि मथां वहकरो 2,78,500 क्यूसिक ऐं हेठां वहकरो 2,25,260 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि मथां वहकरो 68,817 क्यूसिक ऐं हेठां वहकरो 26,107 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। मेड़ में बदअमनीअ ख़िलाफ़ शहरियुनि जो इंडस हाईवे ते शामियानो लॻाए धरणो जारी। ट्रैफ़िक मुकमल तौर मुअत्तल। धरणे में सियासी, समाजी, क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत वापारियुनि जी वॾी अंग में शिरकत। अॻुवाणनि चयो आहे त ॾुआरी खुलियाम हथियारनि जे ज़ोर ते दुकाननि मां फुर लुट करे रहिया आहिनि।
गुज़िरियल ॾींहुं वापारी मोहम्मद खान घांगरो जे दुकान मां फुरलुट कई वई। जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा धरणो जारी रहंदो। ऐं नवाबशाह भरिसां खरन ॾाढनि जे कप तां वाॻूअ जे नायाब नस्ल मार्च जा 7 बचड़ा हथ। वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि वाॻूअ जे बचड़नि खे हिफ़ाज़ती तहवील में वठी छॾियो। वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त मार्च वाॻू दुनिया जे नायाब नस्ल जो वाॻू आहे। हीउ वाॻू रुॻो सिंध में ई आहे।